अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो तरफ़ां पाकिस्तान बैतुल माल स्कॉलरशिप 2025 अनाउंस थी चुकी आहे। अचो त ॾिसूं था इन में एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे ऐं इन में कहिड़ा डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड आहिनि। त ही तव्हां साम्हूं एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो स्टूडेंट फाइनेंशियल एड ऑफिस जी तरफ़ां जेको आहे पाकिस्तान बैतुल माल स्कॉलरशिप 2025 अनाउंस कई वई आहे। इन में जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे, जेके बि कैंडिडेट मेरिट बेस्ड जिन्हनि जी एडमिशन थी आहे उहे अप्लाई करे सघनि था। फ्रेश स्टूडेंट्स इन में अप्लाई करे सघनि था। ऐं इन जी जेका थर्ड रिक्वायरमेंट आहे उहो एप्लीकेंट मस्ट हैव डोमिसाइल जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट जामशोरो जो हुजे। त इन में जेका इनएलिजिबिलिटी आहे उहा इहा आहे त जंहिंजा बि वालदेन गवर्नमेंट जॉब में आहिनि उहे अप्लाई नथा करे सघनि ऐं उन खां अलावा सेल्फ फाइनेंस वारा इन में अप्लाई नथा करे सघनि। ऐं अगरि को कैंडिडेट फेल आहे कंहिं सब्जेक्ट में त उहो बि इन में अप्लाई नथो करे सघे। लास्ट डेट जी ॻाल्हि कजे, इन जी लास्ट डेट जेका आहे उहा 13 फरवरी 2025 आहे। ऐं इन में जेके डॉक्यूमेंट रिक्वायर्ड आहिनि उहा एप्लीकेशन, प्लेन पेपर ते तव्हां एप्लीकेशन लिखंदो, CNIC फॉर्म बी, उन खां अलावा स्टूडेंट ID कार्ड, एडमिट कार्ड, फीस स्ट्रक्चर विथ कंप्लीट ब्रेकअप तव्हां ॿुधाईंदो तव्हांजी 4 सालनि जी केतिरी फ़ी आहे। ऐं उन खां अलावा बैतुल माल फॉर्म फिल्ड एंड साइन बाय द हेड ऑफ डिपार्टमेंट। तव्हां वटि फॉर्म हूंदो स्टूडेंट फाइनेंशियल एड जी, तव्हांखे वेबसाइट ते या स्टूडेंट फाइनेंशियल एड जे तव्हांखे जेको आहे फेसबुक पेजिस ते ई फॉर्म मिली वेंदो। सर्टिफिकेट, डिग्री ऐं मार्कशीट, तव्हांजो जेका मार्कशीट आहे मैट्रिक खां ऑनवर्ड, रिज़ल्ट कार्ड, लास्ट सेमेस्टर जो जेको रिज़ल्ट कार्ड आहे, बैंक चालान, जेका बैंक जो चालान आहे तव्हां फर्स्ट सेमेस्टर जो फर्स्ट ईयर जो चालान पे कयो आहे त उहो तव्हां इन सां गॾु लॻाईंदा। त हीअ जीअं ऑर्डर ॾिनल आहे मथां खां 1 2 3 4 तव्हांखे इन ई ऑर्डर में डॉक्यूमेंट रखणा आहिनि त जीअं तव्हांजी जेको आहे एप्लीकेशन खे एनालाइज़ करणु ऑफिस जे लाइ सवलो थिए। त तव्हांखे हीअ जेको ऑर्डर ॾिनो वियो आहे 1 खां 8 ताईं, तव्हांखे इहो ई सेम ऑर्डर रखी करे तव्हांखे पंहिंजी एप्लीकेशन सबमिट कराइणी आहे। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो पारां पाकिस्तान बैतुल माल स्कॉलरशिप अनाउंस कई वई आहे। मज़ीद एॾनि अपॉर्चुनिटीज़ जे लाइ एजुकेशन रिलेटेड, स्कॉलरशिप रिलेटेड ऐं एंट्री टेस्ट प्रिपरेशन रिलेटेड त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ जेका बि नई वीडियो हुजे उहा अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।